Assalamualaikum viewers, कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव, ख़ुशबाश हूंदव पंहिंजनि सां गॾु हूंदव, पंहिंजनि प्यारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि जो ख़ुशि जो आबाद जो मुंहिंजो प्यार मोहबत दुआ हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। ऐं जेको प्रोग्राम में तव्हांखे चओ था भलीकार, प्रोग्राम जो नालो आहे लाइफ स्टाइल सीज़न 2। इन प्रोग्राम में घुराईंदा आहियूं तव्हांजे पसंदि जा महिमान, उहे शख़्सियतूं जंहिंसां तव्हां मिलणु चाहींदा आहियो, उहे सिंगर्स, मॉडल, एक्टर्स जंहिंजी ज़िंदगी जे बारे में तव्हां ॼाणणु चाहींदा आहियो। ऐं जीअं त हर प्रोग्राम में कोशिशि रहंदी आहे त अहिड़ा महिमान घुरायूं असां जे पंहिंजी ज़िंदगी में इलाही स्ट्रगल कई आहे। सो हिन दफ़ो बि असांजे प्रोग्राम में उहे महिमान हूंदा, उन्हनि खां पुछंदासीं, उन्हनि सां कचहरी कंदासीं त उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी में, छो जो काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ॼाणणु चाहींदा आहिनि, जेके पंहिंजे परिसारनि खे जेके ॾिसंदा आहिनि, चाहे उहो कोई एक्टर हुजे, मॉडल हुजे या सिंगर हुजे, जॾहिं उन्हनि खे उहे ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे फॉलो कंदा आहिनि, त उन्हनि जी कोशिशि रहंदी आहे या उन्हनि जी हिकिड़ी ख़्वाहिश रहंदी आहे त असांखे उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में ख़बर हुजे, त उहे कीअं आया, कीअं वधिया, या उन्हनि जी ज़िंदगी कीअं पई हले, या कंहिं तरीक़े सां सभु शयूं थियूं। त उहे सभु ॻाल्हियूं असां शेयर कंदा आहियूं तव्हां सां गॾु, उहे सभु ॻाल्हियूं असां पंहिंजे महिमाननि खां पुछंदा आहियूं। त उन छो जो को बि कमु, को बि फील्ड अहिड़ी नाहे हूंदी जंहिंमें आसानी सां माण्हू कोई कमु करे सघे। हर कमु ॾुखियो हूंदो आहे हर कंहिं जे लाइ। सो उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं ॾुखियाइयूं पेश आयूं या केतिरियूं उन्हनि खे आसानियूं पेश आयूं, उहे सभु असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं प्रोग्राम जे थ्रू। ऐं उन्हनि खां अलावा जेको आहे, छो जो प्रोग्राम लाइव आहे त तव्हांजो लाइव कॉल्स बि असां शामिलु कंदा आहियूं। नंबर जेको आहे स्क्रीन ते हली रहियो आहे, तव्हां प्रोग्राम में असांखे शामिलु बि करे सघो था, कॉल करे सघो था ऐं पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हाए सघो था, जेके असां तव्हांजे लाइ आणींदा आहियूं। ऐं हमेशह कोशिशि रहंदी आहे त तमामु सुठो, छो जो प्रोग्राम जो फॉर्मेट आहे म्यूज़िक, मज़ाक ऐं मस्ती वग़ैरह न। सो इन में कोशिशि रहंदी आहे त हिकिड़ो को सुठो सिंगर बि असां सां गॾु हुजे, त तमामु बहितरीनु असां सिंगर्स बि पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा आहियूं, मॉडल्स घुराईंदा आहियूं, एक्ट्रेसिस घुराईंदा आहियूं। ऐं उअं बि ॿियूं फील्ड्स या ॿिया शोबा जेके बि आहिनि, उहे त सभु पंहिंजी जॻह पर, जेका इहा शोबिस फील्ड आहे या इहो शोबिस जो जेको साइड आहे, इन ते हमेशह हर कंहिंजी कोशिशि रहंदी आहे त इन जे बारे में असांखे थोरो ख़बर हुजे, डीप डाउन तरीक़े सां, त मतिलबु ई कीअं कमु कंदा आहिनि, छा कंदा आहिनि। सो मां इहो ई चवणु चाहींदमि त हर कमु ॾुखियो हूंदो आहे। तव्हां इलाही माण्हू असां वटि अहिड़ा ईंदा आहिनि, इलाही गेस्ट, अहिड़ा महिमान असां वटि ईंदा आहिनि जेके तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि त उन्हनि खे कहिड़ियूं ऐं ॿियो असां उन्हनि खां इहे सभु शयूं इन करे बि पुछंदा आहियूं ताकी जेको उहो पंहिंजे बारे में असांखे ॿुधाईंदा आहिनि, जंहिं तरीक़े सां उन्हनि सभु शयूं कयूं, महिनत कई, त ताकी तव्हांजे अंदरि बि महिनत जो हिकिड़ो जज़्बो जागे। छो जो जेके माण्हू सोचींदा आहिनि त न यार असांखां महिनत नथी थिए, या असांखां कमु नथो थिए, या असांखां स्ट्रगल नथी थिए, या असां डिसहार्ट थी वेंदा आहियूं, या हर माण्हू जॾहिं कंहिं जॻह ते कमु कंदो आहे, जॾहिं उन्हनि खे सुठो रिस्पॉन्स न मिलंदो आहे त उहे डिसहार्ट थी वेंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि त न यार बसि असांखे सुठो रिस्पॉन्स नथो मिले। त पोइ उहो रिस्पॉन्स न मिलण जे बावजूद बि अहिड़ा आर्टिस्ट हूंदा आहिनि जेके पंहिंजी महिनत न आहिनि छॾंदा। त असां उन्हनि सां इन करे ॻाल्हाईंदा आहियूं, तव्हां ताईं उहा ॻाल्हि पहुचाईंदा आहियूं ताकी तव्हांखे ख़बर पवे त जेकॾहिं तव्हां कंहिं कम में प्रॉपर नथा मैनेज करे सघो त पोइ बि तव्हांखे पंहिंजी महिनत न आहे छॾणी। ऐं पोइ जॾहिं उहो महिनत खे कंटिन्यू रखंदा आहिनि, पोइ वञी अहिड़े मक़ाम ते पहुचंदा आहिनि जो उहे असांजे प्रोग्राम में अची वेंदा आहिनि। सो जॾहिं बि को कमु कयो, को कमु आसान न हूंदो। हर कम में तव्हांखे महिनत करणी आहे, हर कम में तव्हांखे जिस्तजू पंहिंजी जारी रखणी आहे, चाहे हुन में केतिरो बि टाइम लॻे। छो जो हर कम में टाइम लॻंदो आहे, पर ईअं न आहे त तव्हां जेका महिनत कई उहा ज़ाया हली वेंदी। कॾहिं न कॾहिं उहा महिनत तव्हांजे कमु ज़रूरु ईंदी। सो इंसान कॾहिं बि महिनत खां कतराए न। सो इहे मां पंहिंजूं ॻाल्हियूं त कंदी रहंदमि, छो तव्हांखे ख़बर आहे प्रोग्राम जो 2 कलाक टाइम हूंदो आहे, इलाही घटि टाइम हूंदो आहे, महिमाननि सां इलाही ॻाल्हियूं करणी हूंदियूं आहिनि, सॉन्ग्स बि ॿुधणा हूंदा आहिनि। सो मां पंहिंजे टाइम खे खुटाईंदे जेके असांजा महिमान हींअर मौजूदु आहिनि, तव्हांखे ख़बर आहे असां वटि सिंगर्स बि हूंदा आहिनि, मॉडल्स बि हूंदा आहिनि, एक्ट्रेस बि हूंदा आहिनि। सो अॼु असांजे प्रोग्राम में हिकिड़ो ख़ूबसूरत सिंगर आहे ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत मॉडल एक्ट्रेस आहे। सो सिंगर जेके आहिनि माशाल्लाह तमामु सुठो ॻाईंदा आहिनि, स्पेशली हैदराबाद में अॼु असांजे प्रोग्राम लाइ आया आहिनि। ऐं एॾा परे परे खां असां वटि सिंगर्स ईंदा आहिनि, ट्रैवल करे हिते ईंदा आहिनि असांजे प्रोग्राम में। सो उन्हनि जा असां थोरा हितां हूंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम में माशाल्लाह तमामु सुठा सिंगर असां सां गॾु मौजूदु आहिनि। यासिर शेख साहब, प्लीज़। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं, प्लीज़। अच्छा, ॿी जेका तमामु सुठी मॉडल, तमामु सुठी एक्ट्रेस ऐं तमामु सुठा मतिलबु इन फील्ड सां रिलेटेड उन्हनि जे लाइ सुठा कम रहिया आहिनि। ऐं अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो त टिकटॉक वॾो वायरल पियो हले। सो उन टिकटॉक ते बि उन्हनि जा तमामु सुठा वीडियोज़ आहिनि। सो उरूज मेमन असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कैसी हैं आप? प्रोग्राम में आपको भी वेलकम करते हैं। थैंक यू। सो आप उर्दू में बात करेंगी, तव्हां सिंधी में ॻाल्हाईंदो, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ठीक ठाक आहियूं, अलाह शुक्र आहे। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। थैंक यू सो मच, तव्हां माशाल्लाह थैंक यू सो मच तव्हांजो, तव्हां असांखे वेलकम चयो। बिल्कुल जी, आपको प्रोग्राम में बताएं आप कैसे हैं? ठीक है अल्हम्दुलिल्लाह, मैं ठीक ठाक। यासिर तव्हां जेको आहे हैदराबाद में स्पेशली आया प्रोग्राम लाइ, कीअं रही तव्हांजी ट्रैवलिंग? को दुश्वारी पेश त न आहे? छो जो तव्हांखे ख़बर आहे सी केॾो लॻो पियो आहे। सी त आहे, सर्दियुनि में उहो ट्रैवलिंग करे ॾाढो टफ लॻंदो आहे। छो टफ लॻंदो आहे, छा जी ॻाल्हि आहे, माशाल्लाह बसि रफली एॾो को मसलो न थियो
थो। हैदराबाद में ही सब हूंदा आहियो कुछ तव्हां? हैदराबाद में हूंदा आहियां। अच्छा, उरूज आप यहीं पर होती है, कराची में ही होती जी है? मैं कराची होती हूँ। चलें जी, ठीक है। सो तव्हां हैदराबाद खां हिते कराची आया आहियो, सो तव्हांखे हैदराबाद जे मौसम में कराची जे मौसम में छा डिफरेंस फील थियो? कराची जो मौसम थोड़ो थधो आहे, बाक़ी हैदराबाद ॾाढो थधो आहे। ॾाढो थधो आहे। अच्छा, हैदराबाद में बहुत सर्दी है। इंटीरियर साइड ॾाढी- ते ॾाढी वाकई सर्दी ॾाढा आहे, सी ॾाढी आहिनि। सर्दी आहे। हैदराबाद में बहुत इंटीरियर सर्दी साइड हूंदो वीचारो ईअं हूंदो आहे जो गर्मी हुजनि त उहे बि वधीक उते हूंदियूं आहिनि, सर्दी हुजनि त तुम्हें सिंधी समझ आ रही है? चलो ये अच्छा है मुझे कि सिंधी समझ आती है, हाँ, लेकिन बोल नहीं वैसे पाती। हमारे प्रोग्राम में तकरीबन मतलब 50% लोग उर्दू होते हैं, 50% सिंधी होते हैं। तो एक तरफ से हम सिंधी बिठाते हैं, एक तरफ से हम उर्दू बिठाते हैं, तो उन जितने भी हमारे उर्दू स्पीकिंग जितने भी आते हैं उनको सिंधी समझ में आती है। और ये बहुत बड़ी बात है कि आपकी लैंग्वेज कुछ और है, आप कोई दूसरी लैंग्वेज समझ रहे हो। सो ये भी एक आपका आर्ट है, क्योंकि जो हमारे आर्टिस्ट होते बेसिकली हैं। मेरी जो लैंग्वेज है वो मेमन हूँ मैं। हाँ, तो इस वजह से सिंधी अच्छा, समझ हाँ, आ जाती मेमन जो है। है वो सिंधी से टच जी देती जी है। टच होते हैं तो इस वजह से समझ कुछ आ बोल के जाती है। दिखाओ मेमनी में कुछ। हाँ मेमनी नहीं आती है मुझे। अच्छा, वो भी नहीं सिर्फ आती उर्दू है, आती है। सिर्फ जी। आपकी जो मदर टंग है वो जी। मेमन है, लेकिन आप बोलती उर्दू में। बिल्कुल, काफी ऐसे लोग होते हैं जिनकी लैंग्वेज कुछ भी जी, जी। बोलते वो उर्दू में ही है। सो तव्हां त सिंधी ही हूंदो मां सिंधी आहियां, यकीनन। हाँ, बेसिकली तव्हां किथां जा आहियो? बेसिकली हैदराबाद जी हैं। अच्छा, उतना ही तो बोर्न आयो, उते ही उते ही है, हाँ, तव्हांजा उते ही सॼो है। खानदान सॼो सब शइ खानदान होते उते ही हैं। है, हाँ। अच्छा जी, अच्छा, तुम कहाँ की बोर्न? मैं भी हैदराबाद की हूँ। अच्छा, हैदराबाद की वैसे हो? हैदराबाद की हूँ बेसिकली। ओके, सो तुम कराची में रहती हो? कराची में रहती हूँ। ठीक है जी। तव्हां माशाल्लाह तमामु सुठा सिंगर ऐं तव्हांजी आवाज़ में असां गाना बि ॿुधंदासीं। पहिरियां त सभिनीनि खां पहिरियां तव्हां इहो ॿुधायो, तव्हां स्टार्ट कॾहिं खां वरितो? स्टार्ट त माशाल्लाह बचपन खां ई वरितल आहे। बचपन खां हाँ, माशाल्लाह। पर शौक़ु हुयो, हाँ। पर टारगेट जो हुयो जेको हुयो क्रिकेटर थियण जो हुयो। पर बस अची वेंदो आहे न हिकिड़ो रस्ते में हिकिड़ो अहिड़ो को ट्विस्ट अची वेंदो, जीअं ट्विस्ट कहानी में ईंदो आहे, त उहो ट्विस्ट अची वियो कहानी में, त सिंगर थी वियुसि मां। सिंगर बन गए। अच्छा, तो आप बताएं उरूज, आपको कितना टाइम हो गया इस फील्ड में? मुझे 7-6 इयर्स हो गए हैं इस फील्ड में, लेकिन ये कि कुछ ब्रेक फिर आ जाती हूँ, फिर कुछ ब्रेक फिर आ जाती हो। हाँ। ऐसे होता है। सो मॉडलिंग से ही आपने स्टार्ट लिया हाँ, था? मैंने मॉडलिंग से एक्टिंग भी आप कर रही हैं? एक्टिंग भी की है। तो आपने पहले मॉडलिंग स्टार्ट की, फिर आपका कैसा इरादा हुआ कि मुझे एक्टिंग भी करनी चाहिए? बस जब मॉडल बनता है बंदा तो फिर वो एक्टिंग वगैरह खुद आ जाती है। आ जाती है, बिल्कुल। सो बचपन से ही आपने सोच के रखा था जब छोटी सी थी? क्योंकि काफी बच्चे सोचते हैं बचपन से कि हम बड़े होके पायलट बनेंगे, सोचा डॉक्टर नहीं था बनेंगे। लेकिन बन गए बस। बन गए। तो बचपन में क्या सपने हुआ करते थे कि मैं बड़ी होके क्या बनूंगी? बचपन में ऐसे ही मतलब होता था कि अच्छी पोस्ट पर जॉब ऑफिसर हो, बनूंगी। वैसे ऑफिसर बनूं या अच्छी बच्चों का जॉब ना पर, जब स्कूल में होते हैं तो अच्छी टीचर्स पोस्ट पर, पूछते हैं हाँ जॉब कि हो, आप बेटा क्या बनोगे बड़े होके? मैं तो डॉक्टर बनूंगी, मैं तो टीचर बनूंगी, मैं तो ये बनूंगी। एक बच्चे बोलते हैं मुझे शादी करनी है। हाँ, ऐसा होता है, शादी करनी है। लेकिन ज्यादातर बच्चों का यही होता है, मैं तो मिस टीचर बनूंगी, मैं तो आपकी तरह मैडम मिस बनूंगी। और इस तरीके से ना, लेकिन बड़े होते हैं तो फिर जिंदगी हमें बताती है स्कूल कि हमें लाइफ क्या में थी करना ये है। मेरी थी सोच में कि आगे जाके मैं टीचर बनूं, लेकिन टीचर से मैं मॉडल बन गई। अच्छा, लेकिन मैंने अपनी जिंदगी में ना सारे काम करके देख लिए। मैंने टीचिंग से लेके सारे जॉब्स वगैरह, सारी ये जॉब्स, वो, टीचिंग सब कुछ, क्योंकि everything, ना हर चीज कर बचपन में लिया। असां सोचींदा आहियूं तो मतलब हे थींदासीं, पर इंसान जॾहिं वॾो थींदो आहे न त उहो असांजो डिसीजन न हूंदो, उहो असांखे ज़िंदगी ॿुधाईंदी आहे त असांखे छा करिणो आहे। दुनिया जा हालात, दुनिया जी शयूं असांखे ॿुधाईंदियूं आहिनि त असांखे हमें कुछ basically पता नहीं होता पता नहीं कि होता। जिंदगी में क्या कुछ हो जाए। बिल्कुल। सो ॻाल्हियूं असां थींदियूं कंटिन्यू कंदासीं, पर फिलहाल प्रोग्राम में टाइम थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मोटो त ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो लाइफ स्टाइल। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में बेबलियन तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशि आमदीद। महिमान गॾु मौजूदु आहिनि, कचहरी बि असांजी हले पई माशाल्लाह। ऐं मां जी तव्हां सभिनीनि खे चवंदी रहंदी आहियां त असांजे प्रोग्राम में सिंगर लाज़मी हूंदा आहिनि, मौसीक़ी में रूह जी ग़िज़ा आहे। ऐं असां सभु जेतिरा बि आहियूं म्यूज़िक लवर त आहियूं ई आहियूं। सो मां चाहींदमि माशाल्लाह तमामु सुठा यासिर शेख साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, त हिन मौक़े जो भरपूर फ़ाइदो असां खणूं ऐं तमामु सुठी हिकिड़ी हमद तव्हां असांखे ॿुधाइण वारा आहियो। सो प्लीज़। मां हिकिड़ी हमद पंहिंजी ॿुधाईंदुसि, इंशाल्लाह तमामु सुठी हमद आहे, हाँ। सभिनि खे पसंदि ईंदी। ओके जी, म्यूजिक। बेमिसाल बेमिसाल बाकमाल लाजवाल बेमिसाल अल्लाह तू बेमिसाल बेमिसाल अल्लाह तू जो ना बेमिसाल
खल्क जो रखो तो ख्याल तो ख्याल तू रहीम तू करीम तू रहीम तू करीम तू रहीम तू करीम मौला तुझी कमाल कमाल अल्लाह तू जो ना बेमिसाल बेमिसाल तू ही जो आकाशम मालिक जहां तू जो आकाशम मालिक जहां तू जिधर झुकी गुरु आसा पूरो थी वयो हर सवाल हर सवाल तू रहीम तू करीम तू रहीम तू करीम तू रहीम तू करीम मौला तुझी ज़ात बाकमाल बाकमाल अल्लाह तू जो ना बेमिसाल बेमिसाल जहां तुझी जाती लाजवाल लाजवाल तू रहीम तू करीम तू रहीम तू करीम तू रहीम तू करीम मौला तुझी ज़ात बाकमाल बाकमाल अल्लाह तू जो ना बेमिसाल 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 बाकमाल लाज़वाल बेमिसाल जबरदस्त
बस माशाल्लाह माशाल्लाह एॾो ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ ऐं एॾो बहितरीन आवाज़ माशाल्लाह बस तव्हां जेको आहे जेको ॻायो पिया न मां बिल्कुलु गुम थी वई हुयमि इलाही ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ आहे माशाल्लाह ऐं ॿिया असांजा व्यूअर्स बि ॿुधाईंदा छो जो असांजा व्यूअर्स सिर्फ़ु जेकॾहिं ॻाए न सघंदा आहिनि पर ॾिसण इलाही सुठा आहिनि सो माशाल्लाह तमाम बेहतरीन तव्हांजो अंदाज़ कैसा लगा रूज आपको इनका अंदाज़ तुम पहले सुन चुकी हो इनका मैंने फर्स्ट सुन चुकी हूँ इनका अच्छा 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 ठीक है सो माशाल्लाह तमाम सुठो लॻो अच्छा हींअर तव्हां जंहिंसां हम त ॿुधी आहे पोइ वरी तव्हांजो असां हिकिड़ो लाइव बि ॿुधंदासीं इंशाल्लाह ताकी जेको आहे असांजे व्यूअर्स खे ख़बर पइजी वञे तव्हां माशाल्लाह एॾो सुठो ॻाईंदा आहियो सो लाइव में तव्हांजे छा अंदाज़ आहे अच्छा तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां चयो त तव्हां बचपन खां ई तव्हांजो शौक़ु बि हुयो बचपन खां बि तव्हां ॻाईंदा हुयो तव्हांजी फैमिली मां कोई हुयो सिंगर इन ॻाल्हि खे मां कंटिन्यू कंदमि यासिर प्रोग्राम में व्यूअर्स टाइम थी वियो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोटंदा ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो लाइफ स्टाइल सीज़न 2 वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं माशाल्लाह तमामु सुठा महिमान सां गॾु मौजूदु आहिनि ऐं गानो बि तव्हां ॿुधो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो सो कॉल आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अभी खुश आहियो तव्हां तबियत सही आहे भेण तव्हांजी अदा मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह दुआऊं आहिनि तव्हांजो प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं कीअं पियो लॻे प्रोग्राम तव्हांखे तव्हांजो प्रोग्राम असांजो पंहिंजो प्रोग्राम हूंदो आहे माशाअल्लाह मां मोहम्मद अनवर बलोच जांजान मां ॻाल्हायां थो ऐं तमामु बहितरीन प्रोग्राम हूंदो आहे ऐं माशाअल्लाह तव्हांजा जेके महिमान ईंदा आहिनि उहे बि तमामु ज़बरदस्त हूंदा आहिनि अॼु महिमान बि तव्हांजो नाश्तो तमामु सुठो महिमान आहे बिल्कुलु हम त ॿुधी तव्हां जी जी बिल्कुलु ॿुधी तमामु ज़बरदस्त सो ॻाल्हायो असांजे एॾो सुठी हम जे पढ़ी आहे हुननि सां ॻाल्हायो जी 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 बिल्कुलु अस्सलाम वालेकुम भाईजान वालेकुम अस्सलाम कहिड़ा तबियत सही आहे भाई ठीक ठाक अदा तव्हां ॿुधायो कीअं जेका ॿुधी तमामु ज़बरदस्त हुई अलाह ताला तव्हांखे अञा बि हिन खां वधीक जेको तव्हांखे जेको थींदो जी जी भाईजान दुआऊं कयो बसि मुंहिंजे लाइ भाईजान तव्हांजी दुआऊं अलाह तव्हांखे कुझु न कंदो इन खां वधीक जेको असांजो दुआऊं तव्हांजे लाइ थैंक यू सो मच थैंक यू सो उरूज मच सां बि ॻाल्हायो था हेलो अस्सलाम वालेकुम बहन कैसी है जी मैं ठीक ठाक आप सुनाएं आप कैसे हैं अल्लाह की मेहरबानी है आप ठीक हो बिल्कुल बस आप लोगों का प्रोग्राम देखते रहते हैं और यानी कि जबरदस्त प्रोग्राम होता है जी जी थैंक यू सो मच थैंक यू सो मच अदा वॾी महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिल थिया थैंक यू सो मच फॉर कॉलिंग मेहरबानी अभी मेहरबानी ओके अदा अल्लाह हाफ़िज़ पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो सो पाण वञण खां पहिरियां तव्हां खां मूं हिकिड़ा सवाल पुछियो हुयो उहो ई मां तव्हां खां पूछनम बिल्कुल अच्छा उरूज आप मुझे बताएं कि आपने बोला कि मैंने मॉडलिंग से स्टार्ट किया था ना तो फोटोशूट से आपने स्टार्ट किया था या मॉडलिंग उस जो हम सॉन्ग्स वगैरह करते हैं मैंने सॉन्ग से स्टार्ट किया था सॉन्ग से स्टार्ट किया तो वो फोटोशूट वाला कोई आपका उस फोटोशूट्स मैंने अभी किए हैं अभी किए हैं जी जी पहले आपने उस टाइम song नहीं से- फर्स्ट टाइम जब किया था तो सॉन्ग से स्टार्ट किया था कैसा रहा एक्सपीरियंस आपका हाँ अच्छा था अच्छा था चले आपसे बात मैं करूंगी मां चाहींदमि त तव्हां जेको आहे हिकिड़ो लाइव कोई ख़ूबसूरत असांखे गानो ॿुधाए छॾियो ठीकु आहे मां तव्हांखे हिकिड़ो लाइव सॉन्ग ॿुधाईंदुसि ऐं लाइव सॉन्ग जेको आहे उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान साहब जो आहे हा ठीकु आहे उम्मीद आहे त इनशाला तव्हांखे मज़ो ईंदो हा। ऐं ॿुधण में असांजे ऑडियंस खे बि इनशाला मज़ो ईंदो ओके जी इको ऑन करे छॾियो ओके सुन चरखे दी मिठी मिठी कूक माया मैनू याद आवदा सुन चरखे दी मिठी मिठी कूक माया मैनू याद आवदा मेरे दिल विचों उठदी है भूख मेरे दिल विचों उठदी है भूख माया मैनू याद आवदा सुन चरखे दी मिठी मिठी कूक माही आवेगा ते खुशियां मनावागी है मनावागी औदी रावा विच अखियां बिछावागी बिछावागी दुख डाडे नीते
जिंदड़ी मलूक दुख डाडे नीते जिंदड़ी मलूक माया मैनू याद आवदा सुन चरखे दी मिठी मिठी को वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमाम बेहतरीन। ऐं मूंखे त यकीनन तव्हांजा गाना ॾाढा पसंदि आया आहिनि। मां इंजॉय कयां थी, छो जो मां जेको आहे न भले ॻाए न सघां पर मां ॿुधंदी ॾाढो सुठो आहियां। ऐं इलाही टफ सॉन्ग्स जेके हूंदा आहिनि न जंहिंमें वधीक तरतीब हुजे उहे गाना मूंखे वॾा वणंदा आहिनि। सो उरूज, आप मुझे बताएं कि आपको कभी शौक हुआ सिंगिंग का? सिंगिंग का हुआ था मुझे शौक, हाँ। लेकिन नहीं हो सका। खत्म हो गया वो शौक, क्योंकि हुई नहीं ना इस वजह से। बिल्कुल ऐसा होता है कि हमारा शौक जब पूरा नहीं हो पाता तो वो शौक ही खत्म हो जाता है। अच्छा, जैसे मैं आपसे पूछा कि आप मॉडलिंग आपने सॉन्ग्स वगैरह से स्टार्ट किया था ना, एकदम से बचपन से आपने बोला कि ऐसे मैंने कुछ नहीं सोचा था कि मैं मॉडल बनूंगी या क्या, एकदम से ये आइडिया कैसे आया, ये सोच कैसे आई कि मुझे मॉडल बनना चाहिए? बस एक मेरी फ्रेंड थी, हाँ। आपस में हम लोग बैठे थे और बस ऐसी शूट्स वगैरह की बात हुई, मैंने बोला चलो अपन करते हैं सॉन्ग। दोस्त ने बोला आपको कि नहीं यार बस फिर वहाँ से स्टार्ट हुआ, फर्स्ट सॉन्ग किया वहाँ से स्टार्ट हुआ, उसके बाद स्टार्ट होता गया, फिर शौक भी पड़ गया इस चीज़ का। अच्छा, तो मतलब आप बैठे हुए थे, दोस्त ने बोला यार हाँ, हम बस तो बिल्कुल ऐसे ही। मॉडल्स की तरह लगते हैं, हमें शूट्स करने चाहिए। तो इस तरीके से शौक हाँ, निकल बस आया। ऐसे ही शौक बिल्कुल। निकल आया। अच्छा, तव्हां जी चयो मूंखे त तव्हां बचपन खां ई शुरू कयो, सो तव्हांजी फैमिली मां कोई आहे छो जो जेका तव्हांजी आवाज़ आहे, जेतिरो तव्हांजो सुर आहे माशाल्लाह, त मूंखे इहा नेचुरल तव्हांजी आवाज़ लॻे थी, ठीकु आहे? फैमिली जी तरफ़ां किथां तव्हांखे इहा ॾात मिली आहे या को बिल्कुलु कोई न हुयो तव्हांजी बस फैमिली तव्हांजे में? सवाल हुई मां पूरो कंदुसि, छो त मुंहिंजा जेके ॾाॾा साईं जो हूंदा हुआ उहे म्यूज़िक डायरेक्टर हूंदा हुआ सिंध जा, अच्छा ठीकु आहे? उस्ताद गुलाम नबी अब्दुल लतीफ़, अच्छा उहे सिंध जा म्यूज़िक पहिरियां म्यूज़िक डायरेक्टर सिंधी म्यूज़िक डायरेक्टर हुआ जेके जिन्हनि उमर मारवी फिल्म ठाही हुई सिंधी, माना सभु सिंधियुनि जी पहिरीं फिल्म उहो हुई ओके उमर मारवी, जो 1945 में ठही, ठीकु आहे? त माशाल्लाह अलाह जो शुक्र आहे, पर असीं थोरो साइड में आहियूं, छो त इन करे थोरो तव्हांखे स्टडी। तव्हांजे फादर सजेस्ट कयो त तोखे सिंगर थियणु खपे? हा, न फादर्स त मुंहिंजा आहे ई कोन्हे। अच्छा अच्छा हा, छो त फादर्स जॉब हुई हुननि जी ओके। फाइनेंस तव्हां डिपार्टमेंट चाचू ॿुधायो पंहिंजो? जी। तव्हां केरु ॿुधायो म्यूज़िक डायरेक्टर केरु हुया? दादा दादा, साईं। अच्छा अच्छा, हा ठीकु आहे ठीकु आहे। तव्हांजा दादा माशाल्लाह जेके आहिनि उहे म्यूज़िक डायरेक्टर हुया, सो उन्हनि जो तव्हांखे सपोर्ट हूंदो? उन्हनि जो सपोर्ट बसि उन्हनि खां पहिरीं, उन्हनि खां पोइ सपोर्ट थियो मूंखे। बहरहाल ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी डेथ थी हुई, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे रत में जीअं हिकिड़ी शइ हूंदी आहे न त हू ॿाहिरि निकिरी आई। बिल्कुलु, मां उहो ई तव्हां खां पुछणु पई चाहियां, पर मां हाणे जेको आहे न तव्हां अच्छा, त मां जेको आहे मां इहो ई बि पुछणु चाहियां त तव्हांखे इहा सम्झो तव्हांजे दादा जे तरफ़ां इहा मिली आहे आवाज़, छो जो अहिड़ी आवाज़ जेको आहे कंहिं न कंहिं जे तरफ़ां या फैमिली जे तरफ़ां मिलंदी आहे, अबू जे तरफ़ां या अम्मी जे तरफ़ां या इंसान जे पाण वटि बि हूंदी आहे, पर अक्सर अहिड़ा असां वटि गेस्ट ईंदा आहिनि जंहिंजे कोई फादर सिंगर हूंदो आहे, कंहिंजो भाउ सिंगर हूंदो आहे, सो उन्हनि जे तरफ़ां उन्हनि खे इहो गॉड गिफ्टेड मिलंदो आहे, तोहफ़ो थी करे उन्हनि खे मिलंदो आहे इहो आवाज़। सो तव्हां जेको आहे जीअं असांखे हमद ॿुधाई, उन खां पोइ तव्हां इन टाइप जेको तमामु सुठो गानो ॿुधायो, तव्हांखे वधीक गानो ॻाइण में मज़ो कंहिं में हूंदो आहे? जेके हो थोरा पॉप म्यूज़िक टाइप जा सॉन्ग्स हूंदा आहिनि ऐं कुझु हिकिड़ा हूंदा आहिनि सफ़ा डिटेल में जेके जीअं तव्हां हीअं सुर सां ॻायो पिया। खैर मां पंहिंजी ॻाल्हि खे अञा कंटिन्यू कंदमि तव्हां सां। प्रोग्राम में व्यूअर्स टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मोटो त ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो लाइफ स्टाइल सीज़न 2। वेलकम बैक टू व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु बार ॿीहर तव्हांखे चवां था भली कार, ऐं नंढे ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। शॉर्ट चयो हुयो पर लॉन्ग थी वियो। वेल, तव्हांखे ॿीहर असां भली कार था चऊं, ऐं इन खां अलावा मेहमान असां सां गॾु मौजूद हैं, उरूज असां सां गॾु मौजूद है। उरूज, आपको 7 साल हो गए मॉडलिंग करते हुए, इस वक्त तक कितने सॉन्ग्स कर चुकी हैं आप? काफ़ी कर चुकी हूँ, काफ़ी- कभी गिने नहीं है कि मैंने कितने कर दिए हैं। अनलिमिटेड समझ लें, आपने काफ़ी 7 किए साल हैं। में किए जी। हैं सॉन्ग्स। किस किस टाइप के आपने सॉन्ग्स किए, किस किस तरीके की स्टोरीज रही हैं? सैड ज़्यादा तक रहे हैं या सैड भी थे और वैसे शुगर मेले वाले भी थे, सारे अच्छा। सब कर चुके हैं। हाँ। सब कर चुके हो आप? अच्छा, तो कैसा आपको एज ए एक्ट्रेस अगर देखा जाए तो एज एक्टिंग में आपने कितने प्रोजेक्ट्स किए हैं? एक्टिंग में मैंने किए हैं 2-3 प्रोजेक्ट 2-3 प्रोजेक्ट्स किए हैं। तो एक्टिंग में अगर देखा जाए तो आपको किस तरीके का एक्ट करना ज़्यादा पसंद है? वो जो रोने धोने वाली लड़कियां होती हैं वो, या नेगेटिव कैरेक्टर्स जो होते हैं वो, कौन सा कैरेक्टर? मैं वैसे बहुत नाजुक दिल की हूँ, तो आंसू वैसे ही आ जाते हैं, और अगर एक्ट हो तो मुझे वैसे ही
रो लेती हूँ मैं। रो लेती हूँ। पसंद कौन सा पर्सनली, जैसे हम चाहते हैं कि भाई हमें ये वाला कैरेक्टर करना है ज़्यादा अच्छा, अगर आपसे डायरेक्टर पूछे कि भाई उरूज आप मुझे वो बताएं, उसके आप उससे होता है ना कि जिससे आप पे डिपेंड करता है आप किस कैरेक्टर में हो, हाँ। तो आपको वही कैरेक्टर करना नहीं पड़ता वो तो है। एक तो चले हमें डायरेक्टर्स बताते हैं कि सही। भाई उरूज आपका कैरेक्टर है नेगेटिव, फिर कोई डायरेक्टर बोलेगा उरूज आपका जो है उसमें आपको इमोशनल रहना है पूरी स्टोरी में, ठीक है, ये तो एक डायरेक्टर का डिसीजन होता है, ये हमारा डिसीजन नहीं होता। लेकिन एक इंसान की अपनी पर्सनल एक आर्टिस्ट की ख्वाहिश होती है कि भाई मुझे ये करना है कैरेक्टर, ये मैं मेरी ख्वाहिश है, मैं अपनी जिंदगी में ये कैरेक्टर करना चाह रही हूँ। तो वो कौन सा कैरेक्टर है जो तुम करना चाह रही हो, तुम्हारी विश है कि मुझे वो मिले कैरेक्टर, या तो कोई ऐसा नेगेटिव या कोई पॉजिटिव या वो जो इमोशनल। अभी तक ऐसा कुछ सोचा नहीं है कि ऐसा कोई कैरेक्टर हो जो मैं करूँ, अभी तक नहीं अभी तक सोचा नहीं है। सोचा हाँ, आपने। नहीं सोचा है अभी तक। चले जी, बाकी ठीक। इंशाल्लाह आगे हाँ। अच्छे कैरेक्टर मिलेगी तो जरूर करूंगी प्रोजेक्ट। बिल्कुल मिलेंगे आपको। अच्छा सॉन्ग्स की अगर हम बात करते हैं तो सॉन्ग्स में और एक्टिंग में क्या फर्क नजर आता है आपको? सॉन्ग्स में और एक्टिंग में बहुत मतलब अलग क्या अलग फर्क है, होता है? फर्क है उसमें बहुत ज्यादा। क्योंकि मैं एक्टिंग ना है हम कि लोग- आप उसमें बिल्कुल प्रॉपर आप देख रहे होते हो, एक्टिंग में बिल्कुल सही होना होता है। क्योंकि- सॉन्ग्स में तो चलो मॉडलिंग हो रही होती है या यहाँ से चलकर आ गए, यहाँ से हो गया, यहाँ से हो गया, ठीक चलो, वो है, सही मैं एक बात आपको ना क्लियर करती हुई चलूं कि हमारे जो व्यूवर्स है ना देखने वाले, वो बोलते हैं कि हमारे पास जो आर्टिस्ट आया हुआ है उसने किस तरीके से काम किया, उसको किस चीज़ में ज़्यादा अच्छा लगता है, किस चीज़ में ज़्यादा बुरा लगता है, कौन सा काम उसको आसान लगता है, कौन सा काम उसको मुश्किल लगता है। तो इसीलिए ना मैं डिटेल में ज़रा जाके सवाल पूछती हूँ ताकि वो हमारे व्यूअर्स को क्लियर होता जाए जो वो देखना चाहते हैं, क्योंकि प्रोग्राम का फॉर्मेट ही यही है कि जो हमारे पास आर्टिस्ट आते हैं, जो मॉडल्स आते हैं हमारे पास, उनसे हम पूरी डेप्थ में जाके बात करते हैं कि बेसिकली हुआ क्या, आपके साथ क्या चीज़ें पेश आई। वैसे सॉन्ग करना मुश्किल काम तो नहीं है इतना, मुश्किल वो काम नहीं ठीक है। लेकिन एक्टिंग जो होती है वो बड़ी मुश्किल होती है और बहुत ज्यादा मुश्किल होती है। बहुत ज्यादा मुश्किल होती हाँ, है। वो बहुत मुश्किल होती ठीक है जी, आपने कभी आपका मूड हुआ एक्टिंग साइड पर या मॉडलिंग साइड पर, क्योंकि आप जैसे खुद गाते हैं माशाल्लाह जबरदस्त, बहुत अच्छा गाते हैं, ठीक है, तो आपने अपने ही सॉन्ग्स में मॉडलिंग की है? नहीं की। नहीं की, कभी भी नहीं की। अच्छा, अभी मेरी आपसे बात चली थी ब्रेक से पहले, तो आपने तव्हां मूंखे ॿुधायो हुयो त हिकिड़ो गानो हुयो उहो तव्हांजे दादा जी उन में आहे हाँ म्यूज़िक हाँ ठहियल दादा आहे। साईं जी जो कहिड़ो गानो हुयो वो? गानो हुयो तेरे आग का पाबंदी दरिया। सां हाँ, आहे। आग का दरिया जेको फिल्म ठही न, हा उन सां रिलेटेड ई गानो हुयो। मीन्स त उन में मन जा बालम मन जा, हा मन जा बालम मन जा, हा इनमें त इन सां ई जेको ट्यून जेको आहे माना हिते रखी वई हुई। हा पेरे पवंदे सां चवंदे सां। इहो गानो हींअर एॾो हिट पियो हले। हाँ हर- हिट गानो आहे ऐं इन ते इन गाने खे बि एतिरो ई टाइम थी वियो आहे। ऐं नूर जहां साहिबा खे बि माशाल्लाह हिन फर्स्ट टाइम सिंध जो कमु कयो, सिंध जे म्यूज़िशियननि सां गॾु कमु कयो, हा 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 त ॾाढो पज़ीराई मिली हाँ सिंध जे जी, म्यूज़िशियननि बिल्कुल। खे। हाँ बिल्कुल बिल्कुल, इहो गानो जेको तव्हां हींअर पहिरें पाबंदी सां तव्हां चओ था इनके लाइ कंहिं कंहिं माण्हुनि ॻायो आहे, काफ़ी माण्हुनि पंहिंजी ॻायो। रिमिक्स करे या पंहिंजी हुन में कंपोज़िशन में थोरो अञा डिफरेंट करे, मतिलबु इहो इलाही तव्हांजो गानो ॻायो वियो आहे जेकी तव्हांजे दादा साहिब जेको आहे म्यूज़िक साईं, हाँ, कंपोज़िशन कई हुई। composition अच्छा, तव्हांजे सिंध टीवी ते केतिरा गाना ठहियल आहिनि? सिंध टीवी ते मुंहिंजो हिकिड़ो ई गानो हलियो आहे अञा। हिकिड़ो गानो हलियो आहे। सो उहो जेको गानो तव्हांजो जंहिंखे- हलियो आहे तव्हां ॿुधायो त उनजो मिलियंस में व्यूज़ हाँ विया आहिनि। मिलियंस 2 मिलियंस में व्यूज़ 2 मिलियंस माशाल्लाह, तमामु बहितरीन। त मां चाहींदमि उहो व्यूअर्स खे जेकॾहिं तव्हां ॿुधाए छॾियो त। मां ॿुधाईंदुसि इंशाल्लाह। ऐं माशाल्लाह ही गानो जेको आहे शहज़ोद हिते डायरेक्ट कयो आहे ऐं काफ़ी इन में काफ़ी इन सां मूंखे ॾाढी पज़ीराई मिली आहे। माशाल्लाह जी माशाल्लाह। मां चाहींदमि इहो व्यूअर्स खे तव्हां ॿुधायो जंहिंसां तव्हांखे एॾो फेम मिलियो आहे। जी 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 मां ॿुधाईंदुसि। ओके जी, म्यूज़िक। किस रन मुखा से शामों मुलाकातों
दास्तां दुनिया तू ही दिल जी दास्तां इश्क तू ही मन्नत मुझे मन जी मेहरमा ज्यादा मथारी सुन रहना लागे रे सितारा ये आसमां हो चंद सितारा ये आसमां तेरी तू ही आही मुझे दिल जी शहजादी सिवा तो अधूरी मुझे दिल जी आकानी ज्यादा मथारी सुन रहना लागे रे ज़बरदस्त माशाल्लाह तमाम बेहतरीन ऐं वाकई हिन सॉन्ग्स के त मिलियंस मिलण खपनि तमाम बेहतरीन ऐं वाकई इहो जेको तव्हां चयो इहो मां ॾिठो बि आहे इहो सॉन्ग माशाल्लाह तमामु सुठो अच्छा हिन सॉन्ग जी कंपोज़िशन कंहिं कई आहे कंपोज़िशन जी नौमी भाई नौमी अली अच्छा 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 हैदराबाद में हूंदा आहिनि उन्हनि कंपोज़िशन कई आहे शाइरी हिन जी समीर भाई कई आहे समीर खान अच्छा वो दुबई में हूंदा आहिनि यार तव्हां कॾहिं पंहिंजी शाइरी में ॻायो मुंहिंजी पंहिंजी शाइरी हाणे ईंदी इंशाल्लाह पंहिंजी शाइरी में तव्हांखे मतिलबु जेकॾहिं सॉन्ग्स वग़ैरह तव्हांखे चऊं शाइरी में तव्हां करे ॾींदो हा मां घणो करे मां ट्यून्स वग़ैरह ठाहींदो आहियां शाइरी वग़ैरह मैं मना करदो आहियां अब आते हैं आपकी तरह शायरी आती है आपको नहीं आती है लेकिन आपको फिर भी गाने करनी पड़ेगी शायरी शायरी में अभी ब्रेक पर जब गई थी तो यासिर से पूछ रही थी कौन सा शायर मैं बताऊं मुझे शेर बताऊं कौन सा बताऊं तो लेकिन नहीं क्या आती था नहीं शेर कुछ शायरी के एक- साइड पर माइंड ही नहीं है ना एक चीज पर कोई ऐसा सॉन्ग जो गुनगुना सको हाँ हाँ गुनगुना से कुछ यासिर मेरा साथ देंगे हाँ बिल्कुल देंगे कौन सा गाना थोड़ा शुरू करें आपके पास पाकिस्तानी 3 दिन गाना का है ना टाइम है आप सोच सकते हैं 3 दिन का 3 दिन का टाइम है अच्छा कोई भी गाना गा सकते हैं हाँ कोई भी लेकिन इंडियन ना हो, पाकिस्तानी हो yes। पाकिस्तानी पाकिस्तानी हो तो आप शुरू करें फिर तो हम लोग गा सकते हैं सर अरशद महमूद साहब का गाना जो है वो गा लेते हैं ओके हो सके तो मेरा देखो ऐसा गाना एक काम करो हो सके तो मेरा ऐसी का साथ गुनगुना ले क्या नाम करो शाम का एक पहर मेरे नाम करो हो सके तो मेरा एक काम करो मुझे नहीं आता है Sorry, वाह, sorry अच्छा guys, जो sorry। शेर शायरी हमें नहीं सुनाता और सॉन्ग नहीं सुनाता उसकी एक पनिशमेंट होती है
सो आप रेडी है पनिशमेंट के लिए? और पनिशमेंट बहुत टफ होती है, इजी नहीं होती है। अच्छा। हाँ, सो आप Punishment पनिशमेंट आप के मुझे लिए क्या दें? रेडी है? नहीं, वो मैं बाद में बताऊंगी, पहले आपको एग्री करना पड़ेगा कि हाँ मैं Punishment तो रेडी। पता नहीं चले है क्या? बहुत फिर tough- मैं एग्री होती हूँ। नहीं आप चले। अच्छा, दूसरा मैंने जब आपके आने से पहले मैंने व्यूअर्स को बताया कि आप टिकटॉक भी बनाती, कितने फॉलोअर्स हैं आपके? मेरे फॉलोवर्स हैं 20 से अबव हैं। 20? मैं बिल्कुल मतलब कम बनाती हूँ, बहुत ज़्यादा कम बनाती हूँ। कम ज़्यादा बनाती, नहीं बनाती। ज़्यादा नहीं बनाती तुम। और क्योंकि- मैंने प्राइवेट की हुई थी, इस वजह से फॉलोवर्स बिल्कुल मेरे कम हो गए। अच्छा अच्छा अच्छा, ठीक है। सो आपका क्योंकि एक आप काम भी करती हैं तो आपके पास इतना टाइम नहीं होगा कि आप टिकटॉक। हाँ, टाइम नहीं मिलता। पहली बात तो ये कि टाइम नहीं होता बनाने Time का नहीं भी। और ये कि फिर सो टिकटॉक के बारे में कुछ पता तो होगा कि क्या है क्या नहीं है, बस अच्छा आजकल लगता सब है? ट्रेंड चल रहा है टिकटॉक का, क्या जिसको तो बस देखो लोगों के टिकटॉक पीछे पीछे लग टिकटॉक पड़े। टिकटॉक। नहीं, हम अपना सब अपना शो में जा रहे हैं तो टिकटॉक बन रही है, घर आ रहे हैं तो टिकटॉक बन रही है, हाँ। रेडी होकर बैठ रहे हैं तो टिकटॉक बन रही हाँ, है, ये घर सब में बनती है। कुछ भी हो रहा है, बस वो आजकल बस आपको पता है मोबाइल हाँ, मोबाइल पे वही कि बस आजकल जल्दी कोई से भी वो dialogues होता है आ कि गए, बस जल्दी से Indian डायलॉग्स dialogues आ आ गए गए, वो दे दो। अच्छा, पंजाबी डायलॉग्स आ गए तो उस पे क्योंकि कॉपी कर देना। हाँ, सही। मुझे जैसे डायरेक्टर साहब ने बताया कि आप टिकटॉकर भी हैं, ठीक है, जो टिकटॉक यूज करते हैं तो उनको तो शेर व शायरी आनी ही चाहिए, बिकॉज उसमें होते ही शेर व शायरी शेर व है। शायरी तुमने होती मेरे साथ ये किया, मैं तुम्हारे साथ ये करूंगा। उसमें तो टोटली जो है ना शेर व शायरी होती है। Song- मेरी टिकटॉक ऐसी होती है कि बना कर मुझे खुद दे देते हैं, या मैं अपने खुद बना लेती हूँ तो वो वैसे टिकटॉक बन जाती है। बाकी टाइम नहीं होता है, इस वजह से थोड़ा थोड़ा सा इशू होता है। हाँ, टिकटॉक से अवॉइड करती है, वैसे शौक नहीं, है। वैसे बना लेती हूँ बस कम नॉर्मल। हाँ, मैं वैसे बहुत उसमें डिफरेंट तुम बंदी अच्छा, हूँ। उसमें भी बहुत सारे किस्म नहीं करा अपने मतलब मूड पे चलना होता है। अच्छा, उसमें भी बहुत सारे टर्म्स होते हैं, मतलब कुछ लोग सैड वाली बनाते हैं, कुछ लोग फनी हाँ, बनाते वैसे हैं। मेरी ज्यादा सैड होती है। सैड होती है ना, सैड लड़कियों की तो होती ही सैड है। लड़कियों के प्रोफाइल में घुसो तो ज्यादा सारे रोने वैसे- धोने वाले हाँ, और ऐसे इस होता है। तरीके से लड़के होते हैं जो भी फनी भी बनाते हैं। वो मैंने भी- फनी नहीं, बनाया funny भी है। बनाते Funny में हैं, मैंने क्या funny- बनाया कि उसमें बस दिखाया कि सर्दी में क्या होता है, बोला सर्दी में ये होता है कि गर्मी नहीं लगती। अच्छा, आपके कितने फॉलोअर्स हैं? मेरे बस सही है, कितने? 200 है, ठीक 200 से है, above है। हो जाएगा। 200 से अबव है। हाँ, मैंने बहुत अभी- कम है, आप लोगों को भी मेहनत की जरूरत है। आप मुझे लग रहा है बहुत ज्यादा आपके टिकटॉक में। मेरे तो बहुत हैं। क्या बात, मेरे फिर तो आप हमसे जीत यार, गए। तुम बहुत मेरे sweet हैं हो। 39 lakhs और कुछ ओह, 100। फिर आप हमसे बहुत सीनियर हैं। जबकि मैं भी काम करती हूँ, मेरे पास भी बहुत कम टाइम होता अच्छा, है। जब लेकिन शुरू में जब आया था तो उसको 2 इयर्स तक मेरी बिल्कुल अभी तक प्राइवेट चल रही थी। प्राइवेट नहीं चल रही थी। चला हाँ, रही थी, प्राइवेट हाँ। भी कुछ लोग तो वो बनाते इस हैं। वजह से मेरे फॉलोवर्स बहुत कम हो गए इस अच्छा, वजह अच्छा, अच्छा। तो ये पब्लिक करने का अचानक से ख्याल कैसे आया? से। वही मूड पे डिपेंड करता है, जब हाँ। दिल करा पब्लिक कर दिया, जब करा तो प्राइवेट हो गई। चलो, ये भी अच्छा है। अच्छा, सॉन्ग भी तुम नहीं गा सकती हो और ये वो। अच्छा, हमने मॉडलिंग की आपकी बात की थी कि आप मॉडलिंग कर रही हैं, ठीक है। उसके अलावा फोटोशूट आपने भी रिसेंटली स्टार्ट किया है। सो फोटोशूट पर आपको कितना टाइम हो गया? अभी तक कितने फोटोशूट्स आप कर चुकी हैं? मैंने काफ़ी प्रोजेक्ट कर लिए हैं फोटोशूट के भी, और उसमें ब्रांड शूट्स वगैरह भी हैं। ठीक है। अच्छा, अब तुम्हारा जो मैंने तुम्हें बोला था कि जो हमारा वो नहीं करेगा, वो सॉन्ग या शेर व शायरी हाँ, नहीं करेगा, punishment तो देनी थी। उसकी पनिशमेंट है, ठीक है। सो पनिशमेंट आपकी मैं आपको बता देती हूँ, बहुत टफ है, आप ब्रेक ले लें। ओ, हम जाते हैं अभी छोटे से एक ब्रेक पर, फिर मिलते हैं इंशाल्लाह। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में एक बार वीर तागे चौथा भली कार ने ब्रेक खां वापस अची चुका है। मेहमान अची सके मौजूद आहिनि कचहरी असांजी जारियो सारी आहे। सो गाना भी तव्हां ॿुधा हूंदा, यकीनन तव्हांखे पसंदि आया हूंदा, तव्हां एंजॉय भी कया हूंदा। सो ये मां चाहींदमि त गाना तव्हांखे वधि में वधि सां ॿुधायूं, छो जो वरी टाइम जो भी प्रॉब्लम थी वेंदो आहे कमेंट छा। सो गाना त तव्हांखे ख़बर आहिनि त सभु म्यूज़िक लवर हिन ते मौजूदु जेतिरा बि माण्हू आहिनि। सो कचहरी बि असांजी हलंदी रहंदी, त मां चाहींदमि हींअर बि हिकिड़ो ख़ूबसूरत गानो असां तव्हांजी आवाज़ में ॿुधूं, ताकी पोइ वरी ॻाल्हि पंहिंजी जेको आहे कंटिन्यू कयूं। सो हींअर कहिड़ो गानो तव्हां असांखे ॿुधाइण वारा आहियो? हींअर गानो तमामु सुठो सॉन्ग आहे। हाँ। ऐं ही आहे जलाल चांडी, ठीकु आहे। उस्ताद जलाल चांडी जी जेको आहे कंपोजिशन उन्हनि जी आहे आई थिंक, ऐं शाइरी बि शाइरी आई थिंक ॿिए जी आहे। अच्छा, 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 अच्छा। कंपोजिशन उन्हनि जी पंहिंजी आहे। हाँ, ठीक है जी। म्यूजिक यार प्यारा यार प्यारा यार ठोकर ओ
प्याराई दो कर तो के कम एलाज गिलागी यार प्याराई दो कर जो सरदार आगी तू ही मुझो यार वागी सोना जो सरदार आगी सोना जो सरदार आगी तू ही मुझो यार वागी सोना जो सरदार आगी मेल सदिया में सोना सागी मेल सदिया में सोना सागी हर बची अच्छी में दो कर दो के कम एलाज गिलागी यार प्याराई दो कर दो के कम एलाज गिलागी यार प्याराई दो कर हुस्न तो के खोड़ा सिर बतौता घोर गावो हुस्न तो के खोड़ा हुस्न तो के खोड़ा सिर बतौता घोर गावो हुस्न तो के खोड़ा मेल सदिया में सोना साली मेल सदिया में सोना साली भारवती अजी में दो के कम एलाज गिलागी यार प्याराई दो कर दो के कम एलाज गिलागी यार प्याराई दो कर अचन मंजन में सोना चाहे अचन मंजन में सोना चाहे घूमी फिरी तू भी दो कर दो के कम एलाज गिलागी यार प्याराई दो कर दो के कम एलाज गिलागी यार प्याराई दो कर वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त छा कुछ हिकिड़ी लिरिक्स तने जी ॿुधायो तो के कम एलाज इलाही यार प्यारा ईंदो कर वाह जी वाह ज़बरदस्त सो हींअर तव्हां मूंखे सवेर ॿुधायो त तव्हां पंहिंजी शायरी में बि ॻाइण मां रहियो सो तव्हांजो छा इरादो आहे कहिड़े टाइप जी तव्हां शायरी कंदव मां इंशाल्लाह शायरी कंदुसि थोड़ी लविंग Loving romantic, हाँ। सॉन्ग दो इंशाल्लाह पोइ तव्हांखे ॿुधण में कहिड़ा गाना वधीक वणंदा आहिनि सूफ़ी सॉन्ग्स वणंदा आहिनि या रोमांटिक सॉन्ग्स वणंदा आहिनि या तव्हांखे थोड़ा उहो जेके न हूंदा आहिनि पॉप टाइप हूअं सॉन्ग्स ॻाईंदो मां सभु कुझु आहियां तव्हां त सभु ॻाईंदा पॉप आहियो ॻाईंदो आहियां रॉक बि ॻाईंदो आहियां सेमी क्लासिकल बि ॻाईंदो आहियां क्लासिकल बि ॻाईंदो आहियां हा ऐं पर्सनली तव्हांखे छा पसंदि पर्सनली मूंखे पॉप सुठा लॻंदा पॉप सुठा लॻंदा आहिनि छो जो तव्हांजो जॾहिं मां हमद ॿुधी न त हुन में मूंखे लॻो तव्हां वॾा सीरियस शाइर हूंदव ऐं सिंगर हूंदव सूफ़ी ॿुधण वारा पर तव्हांजो अंदाज़ जेको आहे उहो वरी वाक़ई पॉप्स वारो आहे सो हीअं जेको तव्हां गेटअप रखियो आहे उहो बि हिकिड़ो सिंगर आहे असांजो इंडियन आहे पर उहो गेटअप उहो ई आहे तव्हांजो शायदि उहो जेको पंहिंजो जानी आहे तव्हां न ॿुधो आहे न हिकु ॿ गाना आहिनि हुनजा मूंखे यादि नथा अचनि पर हुनजे लाइ गाना हींअर हलनि पिया हा उहो ट्रेंडिंग ते हलनि पिया सो पॉप सॉन्ग्स तव्हां पर्सनली लाइक कंदा आहियो त कुझु ॿुधाए सघो था असांखे तव्हां पॉप लाइव ॿुधायां हा लाइव ॿुधायो लाइव पॉप कहिड़ो ॿुधायां जेको तव्हांखे बिल्कुलु इज़ीली अचंदो हुजे हलो लिरिक्स न विसरी वञो तव्हां न मां लिरिक्स कोन टे ॾींहं आहिनि तव्हां वटि सोचण लाइ न स्टार्ट है अच्छा मां माइक जो वेट पियो कयां ओके पॉप मां हिकिड़ो ॻायां पियो ना मैं जानूं हाय हाय ना तू जाने कैसा है ये आलम वाह कोई न जाने कैसी है ये रुसवाई कैसी है ये तन्हाई खो गए हम खो गए हम वो लम्हे वो यादें कोई न जाने ये कैसी रातें वो बरसातें वो भीगी भीगी रातें वो भीगी भीगी यादें वो लम्हे वो यादें कोई न जाने थी कैसी बातें वो बरसातें वो भीगी भीगी यादें वो भीगी भीगी यादें वाह 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 जबरदस्त जबरदस्त बेहतरीन अच्छा लगा ना तुम्हें भी
ऐसे अगर हम लोग किसी सिंगर को देखते हैं ना गाते हुए, बड़ा दिल अंदर से करता है कि हम भी सिंगर बन जाए, हमें भी आता हो। माशाल्लाह देखो कितनी प्यारी आवाज है। बिल्कुल माशाल्लाह, नो Thank you, डाउट नो डाउट। अल्लाह तव्हांखे अञा कामयाब करे। जो मां चवंदी आहियां जंहिंजे अंदर टैलेंट आहे वो टैलेंट माण्हुनि खे वाकई नजर अचे, उन्हनि खे हिकिड़ी वॾी बुलंदी मिले। सो अरूज, आप मुझे ये बताएं कि आप एक्ट्रेस भी हैं, तो आप किसको फॉलो करती हैं या किससे आप ज़्यादा इंस्पायर हैं? कोई ऐसी एक्ट्रेस जिसको देखती हैं आप में कहती होंगी दिल में कि यार मुझे ऐसी एक्टिंग करनी है या ऐसी एक्ट्रेस बनना है, ऐसी कौन सी एक्ट्रेस है जिसको आप लाइक करती हैं? मेरी आइडियल है सबा कमर। सबा कमर, ओके, वो बड़ी टफ आर्टिस्ट है भाई, इतने वो जी, चैलेंजिंग मेरी idol है कैरेक्टर्स वो। लेती हैं। तो मैंने सोचा हुआ बस एक्टिंग वगैरह के अंदर आए भी तो इंशाल्लाह फिर यही है। तव्हां कंहिंखे फॉलो कंदा आहियो सिंगर्स के, छो जो असांजे पाकिस्तान में इलाही वॾा वॾा नाला आहिनि? मां हीअं त फ़िलहाल त स्टाइल मुंहिंजो मूंखे जेको आहे न आतिफ़ असलम जो तमामु सुठो लॻंदो आहे, ज़बरदस्त। ऐं अली अज़मत जो सुठो लॻंदो आहे, ऐं सजाद अली भाई जो सुठो लॻंदो आहे, ऐं प्लस राहत फ़तेह अली। राहत फ़तेह अली त बिल्कुलु ऑल टाइम फेवरेट बस आहे ये सभिनी जो। चार मुंहिंजा जेको आर्टिस्ट आहिनि, जो पाकिस्तानी जेको मोस्ट फेवरेट आर्टिस्ट आहिनि। अच्छा अच्छा, तव्हांजो कॾहिं शौक़ु थियो एक्टिंग वग़ैरह करण जो? छो जो इहा फील्ड अहिड़ी आहे न त असां जेकॾहिं पंहिंजे सॉन्ग्स ठाहिण लाइ बि वेंदा आहियूं त असांखे हुते जीअं अॼु तव्हांजे साम्हूं एक्टर वेठी आहे, मां तव्हांजे साम्हूं होस्ट वेठी आहे, त इंसान जो दिलि चवंदो आहे यार एक्ट्रेस सां मां बि थोरो ट्राई करे ॾिसां, त कॾहिं दिलि थियो, तव्हांजो मूड थियो? मुंहिंजो मूड थियो पर दिलि टुटी वियो। तव्हांजो बि टुटी वियो छो भला? दिलि टुटी, इन में दिलि छो टुटो तव्हांजो? छो त जेको डायरेक्टर हुयो उन आज़मायो पे, पर अलाए सम मूंसां मज़ाक नहीं पे हो कयो, सका आपसे। अलाए छा पे कयो। तव्हांखे छा लॻंदो आहे तव्हां एक्टर थी सघो था मां एक्टिंग जे हिसाब थी सघां थो, सां? थी सघो था, एक्टिंग तव्हांखे ईंदी मूंखे आहे? कॉन्फिडेंट आहे, पर मां मतिलबु त कोई अहिड़ा डायरेक्टर हूंदा आहिनि जेके माना चवंदा आहिनि अरे यार छॾी यारी सही ना है। चलो जी ठीक है। अच्छा उरूज, अब आपकी तरफ आते हैं, ठीक है, आपने इतनी टफ आर्टिस्ट को बोला कि भाई मुझे सबा कमर बहुत अच्छी लगती हैं, आप कुछ मुझे एक्ट करके दिखाएं, ठीक है, ताकि हमारे भी जैसे उन्होंने लाइव गाया तो इनका पता चला हमें कि जो है भाई ये सिंगर हैं और लाइव भी गा सकते हैं। स्क्रीन पर तो वो और ट्रैक्स पर तो वो गा लेते हैं, एक आर्टिस्ट भी स्क्रीन पर वो कर लेता है, परफॉर्म कर लेता है, ठीक है, लेकिन ज़्यादा उसका तब पता चलता है जब वो ऑन द स्पॉट हम उसको कुछ कैरेक्टर दें या कोई ऐसा सीन दें वो करके दिखाए परफॉर्म। सो मैं चाहूँगी कि आप मुझे कुछ परफॉर्म करके दिखाएं एक्टिंग में। एक्टिंग में किस चीज़ की एक्टिंग करूँ क्या मुझे बताओ। मैं आपको थोड़ा सा कुछ सीन बताती हूँ। हाँ, मुझे पहले ये scene बताएं कि आप इमोशनल कर लेंगी या फनी कर लेंगी, कौन सा कर लेंगी? अगर मैंने अभी इमोशनल करा तो ये मस्कारा सब निकल खराब हो आएगा सारा। चले आपका, जब तक मैं कोई सोचती हूँ आपके लिए कोई सीन, तब तक जो है व्यूअर्स प्रोग्राम में टाइम थी शॉर्ट कमर्शियल ब्रेक, जो तो मोटो द ब्रेक का वो इस अंदर हो लाइफस्टाइल सीजन 2। वेलकम बैक टू इस प्रोग्राम में एक बार बेर तव्हांखे चौथा भलीकार टाइम के खुटाएंगे। आप लोगों को एक्ट करना है, ब्रेक से पहले जो एक था आप लोगों का कि एक्ट करना है, ठीक है। मैं आपको बताती हूँ कि आप जो है ना पहले इनसे प्यार किया करती थी, ठीक है, लेकिन इन्होंने आपको धोखा दिया था, ठीक है, फिर इनको बाद में एहसास हुआ कि जो है ना नहीं यार ये लड़की बहुत अच्छी है, मुझे इसको धोखा नहीं देना चाहिए था, तो अब आप किसी और को प्यार करने लग गई, इसको छोड़ दिया आपने, दूसरा बंदा इससे ज़्यादा ढूंढ लिया है। दूसरे, ठीक है, किसी और को ढूंढ लिया। अब आपकी उस बंदे के साथ शादी है, ये आपके पास उस दिन आया है, आपसे माफिया मांग रहा है, कह रहा है मुझसे शादी करो, तुम उसको छोड़ दो, ये कर दो वो कर दो, तो तुम उसको बोलोगी नहीं ये वो किस तरीके से तुम्हें करना है वो करो, फौरन फौरन? नहीं ऐसा नहीं हो सकता, जाओ यहाँ से, जाओ यहाँ से। नहीं हंसना नहीं, एक्ट करना है, ठीक है। आप अब इसको बोले चलो आ जाओ। तुम उसे छोड़ दो। नहीं छोड़ सकती। देखो मैंने बहुत दिल से चाहा है तुम्हें। मैंने भी दिल से चाहा था तुम्हें, अब नहीं छोड़ सकती, मेरी शादी होने वाली है, मैं नहीं छोड़ सकती उसे। मैं भी शादी कर लूंगा तुमसे। वहाँ मेरी शादी फिक्स हो गई है, मैं नहीं कर सकती। तो डेट कैंसिल नहीं हो सकती? डेट कैंसिल नहीं हो सकती। पता है क्या कैंसिल नहीं हो सकती। अल्लाह, ये इस तरीके से एक्टिंग करोगे, नहीं बन सकते तुम एक्टर। उसको तो ये बोलना था कि तुम्हें ये बोलना था कि यार जब मैं तुमसे पहले प्यार करती थी तुमने मुझे धोखा दिया, तो ये मैंने तुमसे इंतकाम लिया है। प्यार तो मैं भी तुमसे करती हूँ लेकिन इंतकाम ले रही हूँ तुमसे मैं। अरे वाह, क्या तुम लोग एक्टर। यार आज तो हुआ नहीं है, इसे इंतकाम का सोचा भी नहीं है,
तो इंतकाम आप क्या मतलब ऐसे मैं मजा ही आशिक हूँ। मजा आ गया, वाह वाह वाह। मतलब ऐसे कैंसिल नहीं हो सकती, जैसे पता नहीं क्या हलवा पड़ा हुआ है, कैंसिल कर आज के वैसे ही हो डेट खत्म कर दो भाई। अच्छा जी, जबरदस्त, अच्छा लगा। आप लोगों ने एक्ट बड़ा मजे का किया। यहाँ से मैं आप लोगों को कहती हूँ, आप तो एक्टर, आप अच्छे सिंगिंग कर रहे हैं, सही है, आप सिंगिंग करते रहे। बहुत अच्छा लगा आप लोगों से मिलके और बहुत अच्छी बातचीत भी हमारी हुई। यकीनन फिर इंशाल्लाह दोबारा किसी प्रोग्राम में आप लोगों से मुलाकात होगी। इंशाल्लाह। और सॉन्ग्स आपके माशाल्लाह बहुत अच्छे, आरूज आपसे मिलके बहुत अच्छा लगा। मैं चाहूंगी कि आप जो है इस वक्त प्रोग्राम का टाइम खत्म हो गया तो व्यूअर्स को अपने तरफ से को मैसेज देते हैं। थैंक यू सो मच सिंध टीवी, और आपने हमें बहुत इज़्ज़त दी, और नीलम यहाँ बैठी हुई माशाल्लाह हमें बहुत अच्छा होस्ट किया, और सलीम जान भाई ने बहुत सपोर्ट किया था, काफ़ी टाइम से बुला रहे थे, और उनकी बड़ी मेहरबानी, और सिंध टीवी की पूरी टीम की बड़ी मेहरबानी। थैंक यू सो मच। और मेरा यूट्यूब चैनल है यासिर शेख के नाम से, आप ज़रूर उसको सब्सक्राइब कीजिएगा तो बहुत अच्छा लगेगा मुझे। थैंक यू सो मच। मेरा यूट्यूब चैनल नहीं है। अब आपने यहाँ पे अपना बोला पैसे देके जाएंगे आप। मैं पहले कैश तो हो जाऊँ। थैंक यू सो मच सिंध टीवी, आप लोगों ने इज्जत दी, बुलाया, पूरी टीम को थैंक यू सो मच। और हाँ, मेरा है टिकटॉक उरूज मेमन, वो फॉलो जरूर करना है, आप लोगों ने फॉलो जरूर करना है मुझे। पैसे देके जाना, आप तुम दोनों अपनी पब्लिसिटी करने के लिए आए हो यहाँ पे। व्यूअर्स जी असांजा मेहमान तमाम सुठा माशाल्लाह, थोड़ो कोशिश कंदा थोड़ा डिफरेंट जेको है सो मेहमान घुराइण जी कोशिश कंदा आहियूं। सो इन्हनि पब्लिसिटी कई त मां छो रहिजी वञा। व्यूअर्स असांजे प्रोग्राम में जेको आहे सिंध टीवी जो पेज आहे, सिंध टीवी ते असांजो प्रोग्राम इहो ॿीहर रिपीट थींदो, त तव्हां ॾिसजो। जंहिं अॼु कहिड़ी प्रोग्राम न ॾिसी सघिया त उहो सिंध टीवी जे पेज ते वञी करे तव्हां लाइफ स्टाइल सीज़न 2 प्रोग्राम सर्च कंदो त तव्हां वटि इहो अॼोको ॾींहुं जो प्रोग्राम अची वेंदो आहे। सलीम जान सर असांजा जेके प्रोग्राम जा डायरेक्टर आहिनि, उन्हनि जो बि फेसबुक ते अकाउंट आहे, उन में बि इहो अपलोड थींदो आहे शो असांजो सॼो। सो तव्हां उते बि ॾिसी सघो था। सो पंहिंजो खोड़ सारो तव्हां सभु ख़्यालु रखंदा। इंशाल्लाह वरी नेक्स्ट प्रोग्राम में तव्हां सां गॾु मुलाक़ात थींदी ऐं कंहिं नए महिमान सां गॾु। तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिली जो रखंदा ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। आख़िरी गानो ॿुधंदासीं ऐं उहो आख़िरी गानो तव्हां सभिनीनि खे डेडिकेट कंदासीं। सो जी 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 ओके। बेचैन दिल है बेचैन रातें, आसान नहीं बिछड़ने की बातें। बेचैन दिल है बेचैन रातें, आसान नहीं बिछड़ने की बातें। तो आ भी जा, मुझको यूं ना सता, मैं कैसे जीऊं तेरे बिन ये बता दे। तुझ बिन क्यों कभी मेरा दिल ना लगे, मुझको ये बता। जान जा जान जा, तुझ बिन क्यों कभी मेरा दिल ना लगे, मुझको ये बता। जान जा जान जा। नैनों के कलम से बस तेरा नाम हो, लिखा है बस तेरा नाम। तो आ भी जा, मुझको यूं ना सता, मैं कैसे जीऊं तेरे बिन ये बता दे। तुझ बिन क्यों कभी मेरा दिल ना लगे, मुझको ये बता। जान जा जान जा, तुझ बिन क्यों कभी
मेरा दिल ना लगे मुझको ये बता जान जा जान जा ram pam parira ram pam parira ram pam parira ram pam parira